वालेकुम। वालेकुम सलाम। अदी तव्हांखे त हिकु त बिनियाई नूर जी तकलीफ़ आहे ऐं इहो बि असां ॿुधो आहे त तव्हां माशाल्लाह सुठा शाइर बि आहियो ऐं तव्हांजी काफ़ी शाइरी जेका आहे हिकु बहितरीनु ॻाइणनि ॿुधाई आहे। भला त असांखे इन्हनि मां कुझु सिटरूं ॿुधाईंदो? जीअं तव्हां जेकी यादि आहे फ़िलहालु तव्हांखे मां ॿुधायां जी। थी मुसाफ़िर शहर शहर फिरंदा रहियासीं रोवंदा रहियासीं। थी मुसाफ़िर शहर शहर फिरंदा रहियासीं रोवंदा रहियासीं। खणी हज़ारे दर्द दिल में खणी हज़ारे दर्द दिल में चिरनि वांगुरु घुमंदा रहियासीं रोवंदा रहियासीं। थी मुसाफ़िर शहर शहर फिरंदा रहियासीं रोवंदा रहियासीं। अदी इहो ॿुधायो त तव्हां रेडियो पाकिस्तान जे सना वाला विसड़ो सुञाणंदियूं, छा तव्हां रेडियो ॿुधंदा आहियो छा? जिदा पुरानी लिसनर पे मां रही आहियां, एज़ अ शायर पे रही आहियां। अच्छा, इन में तव्हांखे कुझु कंपेयर जा डायरेक्टर रेडियो पाकिस्तान खैरपुर जा हैदराबाद जा कुझु यादि आहिनि? जी खैरपुर जा त एहसन राणा यादव ऐं हैदराबाद जो अदा सनाल आहे ऐं सनाला विसड़ो जी अदा सनाला विसड़ो जी। ऐं बाजी आहे शहज़ादी भुरगड़ी। अच्छा जी उहा ऐं काफ़ी सारा अहिड़ा आहिनि आरजे जेके मूंखे यादि आहिनि ऐं उन्हनि सां अलॻि एज़ अ आरजे बि मूं कमु कयो आहे फेसबुक रेडियो नेटवर्क जो फेसबुक लाइ उन ते बि एज़ अ आरजे बि रही आहे। अच्छा, तव्हां जेको पसंदीदा फनकार या फनकारा? जी मुंहिंजो पसंदीदा सिंगर अहमद मुग़ल आहे। अच्छा, सिंधी जेके आहिनि। जी जी अच्छा, उर्दूअ में लता आहे रफ़िया या इंडियन में? इंडियन में मूंखे लता मंगेशकर पसंदि आहे ऐं मोहम्मद रफ़ी। अच्छा, ऐं ॿियो असांजे सिंध ठारू शाह जो महान रागी मास्टर चंद्र खे कुझु ॿुधो आहे अवां? हा जी, मास्टर चंद्र खे ॿुधो आहे, माशाल्लाह ॾाढो सुठो सिंगर रहियो आहे। पुराणा सिंगर माशाल्लाह ॾाढा सुठा रहिया आहिनि, उनखे ॿुधो आहे। पर अहमद मुग़ल मुंहिंजो पसंदीदा फनकार। अच्छा, तव्हांजी भला शाइरी कहिड़नि कहिड़नि फनकारनि ॻाई आहे? मुंहिंजी शाइरी मोरे जो फनकार आहे मोहम्मद हनीफ चाढ़ियो ऐं मुमताज़ कौल ॻायो आहे, अली साबिर लाशरीअ ॻायो आहे ऐं रौफ़ मक्सीअ खे बि शाइरी ॾिनल आहे, उहो बि अचा इंशाअल्लाह ताला अची वेंदो। ज़बरदस्त अदा, इहा असांजी भेण आहे जेका अखियुनि खां बिनाई खां महरूम आहे, अदी आबदा जे न्याज़ राजपर। असां हिन वटि आयासीं, हिन जूं जेको आहे कुझु ग़रीब जी कहाणियूं कथाऊं ॿुधियूंसीं, ॾाढो अफ़सोस थियो। पर तव्हांखे इहो ॿुधायूं त इहा हिकिड़ी बाज़ोक ऐं सुर संगीत सां बि बेहद चाह करण वारी आहे, जंहिं कुझु शाइरी जूं सिटरूं ॿुधायूं। बशीर हुसैनी विसड़ो।